हज़रत वालिद साहब रहमतुल्लाह अलैह फरमायो आहे त जन्नत में अल्लाह तबारक ताला जेकॾहिं मूंखे कुझु सुवाल करण जी कुझु घुरण जी इजाज़त ॾिनी मूंखे मोकल मिली त कुझु घुरण जी त मां अलाह साईं ॿियो कुझु न घुरंदुसि रब साईं इहो घुरंदुसि त मूंखे हिते बि क़ुर पढ़ाइण जी सादत नसीब फरमा त मां हिते क़ुर पढ़ायां हिते मूंखे तालिब ॾे शागिर्द ॾे मां क़ुर पढ़ायां मां जन्नत में ॿियो मज़ो न खपे क़ुर पढ़ायां ऐं क़बर में बि अलाह ताला खे इहो अर्ज़ु कंदुसि पंहिंजी क़बर मुबारक मदरसे में इन करे रखायूं त अलाह ताला खे अर्ज़ु कंदुसि रब साईं मूंखे क़बर में बि हिननि तालिबनि क़ुर ॿुधाइजांइ ऐं इहो फरमायो तलबा खे अड़े छोकिरो ख़्याल सां क़ुर पढ़जो मतां असांजो मोहम्मद अली मरी वियो आहे न मां तव्हांजो क़ुर क़बर में ॿुधंदुसि